जी जमात जमीयत अथई आलिमन जी जमात जमीयत अथई आलिमन जी जमात जमीयत थई हिन जमात ते मौला मेहरबानो सब सुलहा ऐ उलमा नय में इहा सब सुलहा ऐ उलमा नय में हल सब सुलहा ऐ उलमा नय में इहा जन जो कायद साईं फजल रहमानो आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई हिन जमात ते मौला मेहरबानो ता काफी ॾिसंदो मसनूई बुज़ुर्ग ॿ टे टे चादरूं वेड़ियूं वेठा हूंदा दासो हथ में हूंदो कई फनकारियूं पर मां तो चवंदा आलिमन जी जमात इहा ई आहे जंहिं जमात में लखें हज़ारे न पर लखें अल्लाह जे फज़ल सां आलिम उलमा किराम ऐं सालिह मौजूद आहिनि उहा वाहिद जमात जमीयत उलमा इस्लाम आहे ऐं यकीनन इंशाअल्लाह ताला हक़ वारी जमात इहा ई आहे ओ आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई हिन जमात ते मौला मेहरबानो इहो शेर ही शेर जॾहिं मां पहिरियों लिखियो घोटकी में प्रोग्राम हुयो उन में डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह जन महिमान ख़ासि हुया साईं डॉक्टर साहब जन सां भाकुर पाए मिलियासीं पोइ पाण फरमायूं तव्हां शेर चओ मरहूम माशूक अली असां साईं डॉक्टर साहब कुर्सी ते वेठा असां ही शेर चयोसीं उन खां पोइ जॾहिं शेर पूरो थियो उथी डॉक्टर साहब मूंखे चेहरे ते चुमी ॾिनी नेड़ ते चुमी ॾेई भाकुर पाए फरमाई त मां कल्ह कतर खां मोटियो आहियां ही जेको अतुर मूंखे कतर खां तोहफ़ो मिलियो आहे इहो अतुर तुंहिंजो आहे ऐं हिन खीसे में जेके पैसा आहिनि इहे बि सभु तुंहिंजा अहिड़ो शेर ॿुधायो थी जमात जी तारीफ़ कई थी जो मुंहिंजी दिलि ठारे विधी थी अल्लाह पाक मुंहिंजा सादा सुदा अल्फाज़ क़बूल मंज़ूर फरमाए ऐं दुआ आहे त रब करीम इंशाअल्लाह आख़िरी घड़ी ताईं इन जमात जे क़दमनि में रहाए आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई हिन जमात ते मौला मेहरबानो सब सुलहा ऐं उलमा नय में इहा सब सुलहा ऐं उलमा नय में इहन जन जो कायद साईं फजल रहमानो आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई हिन जमात ते मौला मेहरबानो ओ जय जो बुनियादो अल्लाह वारन रखियो दिलवी शावली लाई वारन रखियो ओ जन जो बुनियादो अल्लाह वारन रखियो दिलवी शावली लाई वारन रखियो महमूदुल हसन ऐं मदनी प्यार ने रखियो महमूदुल हसन ऐं मदनी प्यार ने रखियो महमूदुल हसन ऐं मदनी प्यार ने रखियो नबवी परचम रहियो जय जो निशानो आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई हिन जमात ते मौला मेहरबानो सब सुलहा ऐं उलमा नय में इहा सब सुलहा ऐं उलमा नय में इहा जन जो कायद साईं फजल रहमान नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अकाबिरीन जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान परचमे नबवी जिंदाबाद परचमे नबवी इस्लाम इस्लाम नारे तकबीर वही जमात अमरोटी हाले जीवी ऐं आला होरीवी ऐं आहे बेरीवी ही जमात अमरोटी हाले जीवी ऐं आला होरीवी ऐं आहे बेरीवी मुफ्ती महमूद जैन जी के आदत कई मुफ्ती महमूद जैन जी के आदत मुफ्ती महमूद
जंहिंजी क़यादत कई क्यों सरहद में इस्लामी ऐलान आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई जमात ते मौला मेहरबान सब सुलहा ऐं उलमा इन्हीअ में ई हर सब सुलहा ऐं उलमा इन्हीअ में ई हर जन जो कायद साईं फज़ल रहमान आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई ओ जन जो कायद साईं फज़ल रहमान जेको आला उत्तम आला इंसान जन जो कायद साईं फज़ल रहमान जेको आला उत्तम आला इंसान ओ जेको आला उत्तम आला इंसान सोनी सूरत ऐं सीरत ऐं सियासत ॾिनी सोनी सूरत ऐं सीरत ऐं सियासत ॾिनी जंहिंखे दुश्मन ॾिसी थींदो हैरान आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई हिन जमात ते मौला मेहरबान सब सुलहा ऐं उलमा इन्हीअ में ई सब सुलहा ऐं उलमा इन्हीअ में ई जन जो कायद साईं फज़ल रहमान आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई मूंखां माशर में कई जे पुशार पर रहीम कहिड़ा आंदा अमल थी ओ अब्दुल करीम मूंखां माशर में कई जे पुशार पर रहीम कहिड़ा आंदा अमल थी ओ अब्दुल करीम ही जमीयत जी पर्ची हाज़ुर हकीम ही जमीयत जी पर्ची हाज़ुर हकीम ही जमीयत जी पर्ची हाज़ुर हकीम मुझे महबूब मुर्शिद जो फरमान आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई जमात ते मौला मेहरबान सब सुलहा ऐं उलमा इन्हीअ में ई सब सुलहा ऐं उलमा इन्हीअ में ई जन जो कायद साईं फज़ल रहमान आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई इन जमात में अब्दाल औलिया ही ॾिना तन खे दर्जात अल्लाह हिन जमात में अब्दाल औलिया ही ॾिना तन खे दर्जात अल्लाह अब्दुल वाहिद जा भी तन साईं चाह अब्दुल वाहिद जा भी तन साईं चाह अब्दुल वाहिद जा भी तन साईं चाह ही जतोई जमीयत तो कुर्बान आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई हिन जमात ते मौला मेहरबान सब सुलहा ऐं उलमा इन्हीअ में ई सब सुलहा ऐं उलमा इन्हीअ में ई जन जो कायद साईं फज़ल रहमान आलिमन जी जमात जमीयत थई आलिमन जी जमात जमीयत थई।